बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। दोस्तों ये किताब है बाग सफ़ेदी। दोस्तों ये किताब है खुद ख्वाब ख्याल ऐं सोचूं साईं फिरदौसी संजाणी जो माशाअल्लाह इन तमाम सुठो किताब लिखियो आहे। तमाम वॾी मेहनत कई आहे स्टूडेंट खे साईं वारनि तमाम वॾी मेहनत कई आहे। साईं वारनि तव्हांजे थोरो हिनजी क़ीमत आहे 300 रुपया। साईं वारनि साइड प्रिंट वग़ैरह स्क्वायर हैदराबाद में छपाया आहिनि। साईं ॾिसो तमामु वॾी महिनत कई अथनि। तमामु सुठो किताबु आहे। जंहिं दोस्त खे खपे वो मैसेज करे कमेंट्स में। तमामु सुठो किताबु आहे। जंहिं दोस्त खे खपे। ये अल्ताफ़ मरकानी साईं वारनि जो सॼी डिटेल हिते लिखी वई आहे। साईं फिरदौसी संजाणी साईं वारनि जी किताब जेको आहे उहो चापो जेको थियो आहे किताब जो नालो बाग सफ़ेदी बाग मौज़ू नसरी टुकड़ा ख्याल लेखक फिरदौसी संजाणी छापो 1 दिसंबर 2000। जो हिनजी सॼी एड्रेस आहे लिखियलु ऐं तव्हां पंहिंजो ॾिसी पढ़ी सघो था। जेकॾहिं तव्हांखे किताब जी पढ़ंदो ऐं तव्हां ॾिसो खपे त तव्हांखे हिन नंबरनि ते कॉल करे सघो था। तव्हां ॾिसो माशाअल्लाह फस्ट क्लास पंहिंजो आहे। तव्हां ॾिसो लफ्ज़ सुठो किताब आहे। तव्हां ॾिसो पढ़ो इंशाअल्लाह तव्हांखे फ़ाइदो पवंदो। करण सां हिनमें सुठियूं ॻाल्हियूं आहिनि। पाण जेकी हिते वेठा आहियूं उहे 5 सालनि खां पोइ दुनिया में न हूंदासीं। ऐं आउं चवां थो 5 सालनि जो उहो अरसो तमामु थोरो आहे। काइनात में उन जो वायुमंडल खे हलाइण वारो मौजूदु आहे ऐं रहंदो ख़ालिक अकबर तव्हांखे वकुल इन करे अता फ़रमाया आहे त जीअं तमामु ॾिसो साहिब तमामु भलो आहे। ॾिसी सघो था माशाअल्लाह तमामु बहितरीनु आहे किताब। सुठियूं ॻाल्हियूं अथसि। तव्हां ॾिसो ऐं आख़िर में इहा आहे फिरदौसी संजाणी सॼो किताब अथसि। हिनजी छपाई बि थी आहे। महबूब सिंधी 3 सितंबर 2021। सॼो किताब जेको आहे तमामु बहितरीनु आहे।